हुसैन अलैहिस्सलाम है, इनको मजालिस में शरीक होने से आपको रोकते हैं। कौन का ज़ाती हक है, बुनियादी हक है, उनका राइट है, इसलिए हमने एहतजाज किया है। अभी हम DIG साहब वकड़ नसीराबाद में जेकी शहजाद कोट में गिरफ़्तारी थी उन्हनि आज़ादारनि जे लाइ उन जे बारे में तव्हां छा चवंदव? अस्सलाम वालेकुम या आली मदद। असांजो चवणु इहो आहे त कल्ह राति जो 8 बजे नोटिफिकेशन जारी थियो आहे इहो। ॿियो हिननि आज़ादारनि जो इन शइ सां त को वास्तो ई कान्हे को, हो पाण मजलिस ॿुधण जे लाइ निकिता आहिनि घरों पंहिंजे। बाक़ी उहो सुभाणे चेलम जे ॾींहं जे लाइ नोटिफिकेशन निकितल आहे। इन सां हिननि आज़ादारनि जो को वास्तो कान्हे को। बेगुनाह हुननि जी गिरफ़्तारियूं करे कंबर शहजाद कोट SP बशीर कुरैशी जेको आहे इन बेगुनाह उन्हनि खे थाणनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बंदि कयो आहे। ऐं महिरबानी करे असां अपील था कयूं इहा त महिरबानी करे आज़ादारनि खे रिहा कयो वञे ऐं जेके कूड़ियूं FIR उन्हनि जे मथां कटियूं आहिनि उन्हनि खे रद्द कयो वञे, न त ॿी सूरत में असांजो एहतजाज जो सिलसिलो वधी वेंदो ऐं इंतिज़ामिया उन्हनि सां पूरी कोन पई सघंदी। इन करे असां DIG लाड़काणो, IG सिंध उन्हनि खे असां पुरसोर अपील था कयूं त महिरबानी करे हिन शइ ते नोटिस वठनि ऐं जल्दी सां जल्दी हिननि आज़ादारनि खे रिहा करनि। उन्हनि खे इन जे लाइ ॿधो अथऊं त तव्हांखे असां हे ॿाहिरि निकिरण जे करे असां तव्हांखे ॿधूं था। जेको नोटिफिकेशन चेलम जे ॾींहं लाइ जारी थियल आहे, कल्ह राति जो 8 बजे थियो आहे, उन सां हिननि आज़ादारनि जो को वास्तो ई न आहे, न ई उन्हनि खे ख़बर आहे हिन शइ जी। हो मजलिस ॿुधण जे लाइ लाड़काणे जे लाइ निकिता आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे बेगुनाह गिरफ़्तार करे ऐं मुख़्तलिफ़ थाणनि ते उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। कूड़ियूं FIR उन्हनि जे मथां लॉन्च थी वयूं। असांजो हुकूमत सां मुतालबा त महिरबानी करे आज़ादारनि खे फौरी तौर रिहा कयो वञे, न त ॿी सूरत में असांजो एहतजाज जो सिलसिलो वधी वेंदो। तमामु हिकिड़ी बुज़दिलाना कार्रवाई कई अथनि एले तशीअ मथां। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त एले तशी वारनि कयो छा आहे हिननि खे। जॾहिं त असांजो पुरअमन हिकिड़ो असांजो जुलूस आहे रूटीन जे हिसाब सां अर्बेन थिए थी लाड़काणे में, त उहा हिननि खां बर्दाश्त छो नथी थिए। छा भला यज़ीद हिननि जो पीउ आहे छा? या यज़ीद खे रज़ अला करणु ऐं शिमर खे रज़ अला करणु ऐं इहे हिननि जा मुर्शिद आहिनि, इन्हनि जी मञोती कनि था। बाक़ी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चेलम हिननि खां बर्दाश्त नथो थिए। असां इंतिज़ामिया लाड़काणे, कंबर शहजाद कोट, सिंध हुकूमत, इमरान ख़ान ऐं उन जे वज़ीरनि ऐं मशीरनि ते सरेआम लानत था कयूं ऐं इहो इतिजाज था कयूं त जेकी असांजा आज़ादार गिरफ़्तार कया विया आहिनि उहे फौरी तौरु आज़ादु कया वञनि, न त ॿी सूरत में इतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। हे फ़क़ति मजलिसनि में शरीक थिया। अॼु राति जूं लाड़काणे शहर जे हर इमाम बारगाह में मजलिसूं थींदियूं आहिनि, जेको ॿारहां ज़ाकिर ईंदा आहिनि पढ़ण जे लाइ, त ॿारहाड़ियुनि जा माण्हू सभु कठे थी करे उते मजलिसनि में अची शामिल थींदा आहिनि ऐं सुबुह जो आज़ादारियूं कंदा आहिनि ऐं पंहिंजे या राति जो पंहिंजे ॻोठनि में मोटी वेंदा आहिनि। उहे माण्हू उतां अची निकिरी करे हिते आज़ादारी करण लाइ अचनि पिया, जंहिंखे पुलिस उते गिरफ़्तार करे उनजे मथां केस दाख़िल कया। असां कमिश्नर साहिब सां मीटिंग कई आहे, हुन DIG साहिब सां बि ॻाल्हायो आहे, प्लस SP सां बि ॻाल्हायो अथई, पर SP साहिब बज़िद आहे त मां हिननि माण्हुनि ते अञा वधीक केस दाख़िल कंदुसि, उनखे न छॾींदुसि। कंबर शहजाद कोट वारा SP हालांकि DC साहिब इन ॻाल्हि खे एग्री कयो आहे त वाक़ई हिननि माण्हुनि जो सां वास्तो न आहे। कमिश्नर साहिब खे बि असां इहो ई सॼो ब्रीफ करे आया आहियूं त हिननि माण्हुनि जो उन रैली सां को वास्तो न आहे, न ही उहा रैली आहे जंहिंखे तव्हां बंदि करणु चाहियो था पिया। उहो तव्हांजो नोटिफिकेशन निकितो आहे कल्ह राति जो 8 बजे, न तव्हां अख़बार में ॾिनो, न तव्हां TV ते अनाउंस कयो। तव्हां सुबुह जो रूटीन में जेके हर साल सालनि खां वठी माण्हू ईंदड़ आहिनि मजलिसनि में, उन्हनि खे गिरफ़्तार कयो। उन्हनि जो कहिड़ो ॾोह आहे? छा हुसैन ई थियण हिन मुल्क में ॾोह बणिजी वियो आहे, जुर्म बणिजी वियो आहे? असांजो इन जे ख़िलाफ़ एहतजाज आहे। असां चऊं था हुकूमत इन एक्शन जो तदारक करे, इन जी इंक्वायरी करे त SP कंबर शहजाद कोट इहा छो ज़्यादती कई आहे माण्हुनि सां, माण्हू छो गिरफ़्तार कराया अथई, बेगुनाह उन ते केस छो दाख़िल कराया अथई। तमामु ग़म ऐं गुस्से जी हालत आहे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त फिलफोर हिननि आज़ादारनि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में मिंट बाए मिंट में ख़ल्क़ वधंदी वञे थी पई ऐं एहतजाज पंहिंजो जेको आहे शदीद ज़ोर पकड़ींदो थो वञे। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, चीफ रिपोर्टर मोजी सिंध न्यूज़ लाड़काणो।